मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 9 सबक 13 मिक़दारी फैलाव वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे मिक़दारी फैलाव याने वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन। प्यारा ॿारो, जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं जेको आहे त पढ़ियो हुयोसीं एक्सपेंशन, ऐं उन में असां पढ़ी हुईसीं जेको आहे त लीनियर एक्सपेंशन। ठीकु आहे। जॾहिं असां लीनियर एक्सपेंशन पढ़ीसीं त उन में मां तव्हांखे उन जे बारे में सम्झायुमि ऐं उन खां बाद में उन जा असां जेको आहे त कुझु फार्मूलाज़ बि ड्राइव कयासीं। त बेसिकली लीनियर एक्सपेंशन छा थींदी आहे ऐं उन में असां जेको आहे त कहिड़े नमूने सां चेंज इन लेंथ जेको आहे त फाइंड करे सघूं था, ऐं कहिड़े नमूने सां जेको आहे असां टोटल लेंथ ऑफ द मैटर या ऑफ द सबस्टेंस मालूम करे सघूं था। उन जे लाइ असां फार्मूला बि ड्राइव कया हुआसीं। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां नेक्स्ट जेको टाइप पढ़ूं था एक्सपेंशन जो उहो आहे वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन। तो हिन टॉपिक मां ई असांखे ख़बर पइजी थी वञे त हिन एक्सपेंशन जो जेको तालुक़ु आहे उहो वॉल्यूम सां आहे। ठीकु आहे। हिकु ॻाल्हि थोरी देरि नशीन करे छॾिजो त जेका असांजी लीनियर एक्सपेंशन हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा हूंदी आहे असांजी वन डायमेंशन। छो त एट ए टाइम या त असांजी लेंथ वधी सघे थी या विड्थ या हाइट वधी सघे थी। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां उन खां बाद में जेकॾहिं असां वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन ते अचूं था प्यारा ॿारो, त हीअ असांजी 3 डायमेंशनल एक्सपेंशन थींदी आहे। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां हिन जी जेको आहे डेफिनेशन जे तरफ़ हलूं त डेफिनेशन में चवे थो द एक्सपेंशन इन वॉल्यूम ऑफ अ सॉलिड ऑब्जेक्ट ऑन हीटिंग इज़ कॉल्ड वॉल्यूम एक्सपेंशन। चवे थो असां वटि कोई हिकिड़ो सॉलिड ऑब्जेक्ट आहे ऐं जॾहिं असां उनखे जॾहिं असां उन जे वॉल्यूम खे जॾहिं असां हीट कयूं था त उन जे वॉल्यूम में जेका एक्सपेंशन अचे थी, उन जे वॉल्यूम में जेको वाधाव अचे थो उनखे असां चऊं था बेसिकली वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन या वॉल्यूम एक्सपेंशन। ठीकु आहे। हींअर असीं जेको आहे त इनखे सम्झंदासीं ऐं इन जा कुझु फार्मूला बि ड्राइव कंदासीं। तो मिसाल जे तौर ते जेको आहे त असां वटि ही हिकिड़ो जेको आहे त बॉक्स आहे ऐं ही जेको तव्हांखे ब्लू लाइन्स नज़र अची रहियूं आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो कोई बि असां वटि ऑब्जेक्ट आहे उहो असां वटि हिन जेको आहे त शेप में आहे, यानी 3 डायमेंशनल शेप में मौजूदु आहे। हाणे हीअ जेके ब्लू लाइन तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि तो इहो उनजी ओरिजिनल साइज़ आहे। ठीकु आहे। हाणे असां छा था कयूं त प्यारा ॿारो ॾिसो त हीअ छा आहे, हीअ हिन जी जेको आहे त लेंथ आहे। ठीकु आहे। ऐं हीअ उनजी हाइट हूंदी ऐं हीअ उनजी जेको आहे विड्थ आहे। ठीकु आहे। यानी हीअ ड्रैग, हीअ वेकर ऐं हीअ उनजी ऊचाई। हिननि खे इनिशियली मां जेको आहे त ज़ाहिर कयो आहे जेको आहे त एल नॉट सां, ऐं हिन खे एच नॉट सां, ऐं हिन खे डब्ल्यू नॉट सां। ठीकु आहे। यानी इनिशियल विड्थ, इनिशियल हाइट ऐं इनिशियल जेको आहे लेंथ। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में असांखे ख़बर आहे त वॉल्यूम जो जेको फार्मूलो हूंदो आहे उहो हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाइट। यानी असां ईअं खणी चई सघूं था त हिन जो जेको इनिशियली वॉल्यूम आहे उहो आहे वी नॉट। उन खां बाद में असां छा था कयूं, असां हिन ऑब्जेक्ट खे जेको आहे हीटअप कयूं था, हीट ॾियूं था, एनर्जी ॾियूं था। उन खां पोइ हिन में जेको आहे त चेंज अचे थी, हिन जी लेंथ में बि चेंज अचे थी, हिन जी हाइट में बि चेंज अचे थी, ऐं उन जी जेको आहे विड्थ में बि चेंज अचे थी। ठीकु आहे। ऐं जेका हिते जेको आहे त हीअ डॉटेड लाइनुनि सां शो थी वई आहे। यानी पहिरियों जेको हिन जी साइज़ हुई उहा हीअ हुई ब्लू लाइन वारी, ऐं उन खां पोइ हीट ॾियण खां बाद में एक्सपेंड थियण खां बाद में उन जी साइज़ जेको आहे हीअ थी वई। ठीकु आहे। जॾहिं हिन जी लेंथ विड्थ हाइट वधी वई आफ्टर हीटिंग, आफ्टर प्रोवाइडिंग द एक्सटर्नल हीट, उन खां बाद में छा थियो त हिन जो वॉल्यूम बि ओवरऑल चेंज थियो। ठीकु आहे। जॾहिं हिन जो वॉल्यूम चेंज थियो त हिन जो मतिलबु छा थियो त पहिरियों हिन जो वॉल्यूम हेतिरो हुयो, उन खां पोइ हिन जो वॉल्यूम हेतिरो थियो, यानी हुन जे वॉल्यूम में बि चेंज अची वई। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे बेसिकली उहा चेंज जेका वॉल्यूम अचे थी उहा छाजे करे थी अचे, उहा बेसिकली अचे थी टेम्परेचर जे डिफरेंस जे करे। ठीकु आहे। पहिरियों जेको हिन जो टेम्परेचर हुयो नॉर्मल, उनखे असां टी नॉट सां शो था कयूं, मतिलबु त ही उनजो जेको आहे इनिशियल टेम्परेचर आहे। उन खां पोइ टी जेका असां शो कई आहे हिते उहो आहे हुनजो फाइनल टेम्परेचर। ठीकु आहे। जॾहिं असांखे टेम्परेचर जी चेंज मालूम करणी आहे, यानी इनिशियल टेम्परेचर हुनजो केतिरो हुयो, उन खां पोइ जेको फाइनल टेम्परेचर बीठो उहो केतिरो हुयो, ऐं उन जे विच में जेका असां चेंज मालूम कंदासीं उन जे लाइ छा कंदासीं, असां फाइनल टेम्परेचर मां माइनस कंदासीं इनिशियल टेम्परेचर, त असांखे
उहा टेम्परेचर जी चेंज जेका आहे उहा मालूम थी वेंदी, यानी असां हुनखे केतिरो जेको आहे टेम्परेचर ॾिनोसीं। ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट हाणे असां हलूं था चेंज इन वॉल्यूम मालूम करण जे लाइ। उहो हिन तरीक़े सां कंदासीं त टोटल वॉल्यूम मां जेको आहे माइनस कंदासीं असां इनिशियल वॉल्यूम। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां असांखे जेको आहे चेंज इन वॉल्यूम मालूम थी वेंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां उन खां बाद में हींअर असीं जेको आहे त कुझु रिलेशन मालूम कंदासीं। जीअं असां जेको आहे त प्रीवियस लेक्चर में मालूम कईसीं त बेसिकली छा थो थिए त असांजो जेको ही वॉल्यूम चेंज थियो आहे, ठीकु आहे, हाणे इहो कहिड़ियुनि शयुनि ते डिपेंड करे थो। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जेतिरो असां हिन ऑब्जेक्ट जो टेम्परेचर चेंज कंदासीं ओतिरो जेको आहे त हिन जो वॉल्यूम बि चेंज थींदो। इन जो मतिलबु इहो थियो त जेको टेम्परेचर आहे उहो डायरेक्टली तालुक रखे थो चेंज इन वॉल्यूम सां, या असां हीअं खणी चऊं त चेंज इन वॉल्यूम जेको आहे उहो डायरेक्ट तालुक रखे थो कंहिंसां चेंज इन टेम्परेचर सां। मतिलबु जेतिरो टेम्परेचर असां वधाईंदासीं उन ऑब्जेक्ट जो ओतिरो उन ऑब्जेक्ट जो छा थींदो, वॉल्यूम बि इंक्रीज़ थींदो, या जेतिरो असां टेम्परेचर डिक्रीज़ कंदासीं उनजे वॉल्यूम में उन हिसाब सां जेको आहे त एक्सपेंशन थींदी। ठीकु आहे। तो हिनखे जेको आहे असां इक्वेशन नंबर 1 जो नालो था ॾियूं। उन खां बाद में नेक्स्ट जेका रिलेशन आहे उहा हिन तरीक़े सां आहे त चेंज इन वॉल्यूम जेको आहे उहो डायरेक्टली तारुक रखे थो इनिशियल वॉल्यूम सां। ठीकु आहे। तो इन जो मिसाल मां तव्हांखे जेको आहे त प्रीवियस लेक्चर में बि सम्झाए आयो हुउमि त बेसिकली कहिड़े नमूने सां असां जेको आहे त चेंज इन जेका लेंथ हुई असांजी जेका लीनियर एक्सपेंशन में उहा कहिड़े नमूने सां जेका तालुक रखे पई असांजी इनिशियल लेंथ सां। तो हिते बि असांजो साॻे तरीक़े सां आहे त चेंज इन वॉल्यूम जेको आहे उहो डायरेक्टली तालुक रखे थो कंहिंसां ओरिजिनल वॉल्यूम सां। मतिलबु जेतिरो ओरिजिनल वॉल्यूम हूंदो असां हुनखे उन हिसाब सां हीट ॾींदासीं त उन में चेंज बि उन जे बिहाफ ते ईंदी। ठीकु आहे। तो हिनखे असां इक्वेशन नंबर 2 जो नालो था ॾियूं। उन खां बाद में हिन इक्वेशन नंबर 1 ऐं इक्वेशन नंबर 2 हिन ॿिन्ही खे असां पाण में कंबाइन था कयूं। ठीकु आहे। So combine equation number 1 and 2, then we get change in V is directly proportional to the V naught into change in temperature. ठीक है। तो अहिड़े नमूने सां मतिलबु असांखे हीअ रिलेशन जेको आहे त बाद में मिली। ठीकु आहे। जॾहिं असां हिन ॿिन्ही इक्वेशन्स खे पाण में कंबाइन कयूं। उन खां बाद में प्यारा ॿारो असां छा कंदा आहियूं त प्रोपोर्शनली खे ख़तमु करे उन खां बाद में असां कोई कांस्टेंट टर्म बि ॾींदा आहियूं ऐं इक्वल जी निशानी बि ॾींदा आहियूं। ठीकु आहे। हिते असां छा कयोसीं, हिते जेको आहे त प्रोपोर्शनली ख़तमु करे इक्वल जी निशानी ॾिनीसीं ऐं हिते जेका वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन आहे उनजो जेको हिते कांस्टेंट असां ॾिनोसीं उहो ॾिनोसीं बेसिकली असां बीटा। ठीकु आहे। सो ऐं उन खां पोइ वी नॉट ऐं चेंज इन टेम्परेचर साॻियो रहियो। बेसिकली ही बीटा छा आहे, तो वेयर बीटा इज अ कोफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपेंशन। ठीकु आहे। इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटीरियल, यानी बीटा जेका आहे उहा जेको आहे प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट आहे, उनखे चयो वञे थो कोफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपेंशन। ठीकु आहे। ऐं ही बि बेसिकली डिपेंड करे थी नेचर ऑफ द मटीरियल ते। ठीकु आहे। त इन जो मतिलबु इहो थियो त जेको असां ऑब्जेक्ट खयो आहे बेसिकली उहो कहिड़े मटीरियल जो ठहियल आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल जी तौर ते असां जेकॾहिं लोहो था खणूं त लोह खे जेकॾहिं असां जेको आहे त हीट कंदासीं त उनजी पंहिंजी एक्सपेंशन जी प्रॉपर्टी हूंदी। उन खां बाद में जेकॾहिं असां कॉपर खणूं था त कॉपर जी पंहिंजी हूंदी, जेकॾहिं असां गोल्ड खणूं था त गोल्ड जी पंहिंजी हूंदी। ठीकु आहे। या स्टील खणूं था त स्टील जी पंहिंजी हूंदी। तो मतिलबु इहो आहे त जेका कोफिशिएंट ऑफ वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन आहे बेसिकली उहा जेको आहे त नेचर ऑफ द मटीरियल ते डिपेंड करे थी। ठीकु आहे। त कहिड़े मटीरियल खे जेको आहे त असां खणी करे हीट ॾियूं था। ठीकु आहे। या असां कहिड़े मटीरियल में एक्सपेंशन जेको आहे त असांखे घुर्ज में आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो उन खां बाद में जेकॾहिं असां हिते कोफिशिएंट ऑफ वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन जेको आहे उहो असां मालूम करणु चाहियूं त उहो कहिड़े नमूने सां मालूम कंदासीं। उनजे लाइ असां चऊं था बीटा इज इक्वल टू चेंज इन वॉल्यूम डिवाइड बाय वी नॉट इंटू चेंज इन टेम्परेचर। ठीकु आहे। यानी असां हिन फॉर्मूले खे जेको आहे हिते रीअरेंज कयोसीं। ठीकु आहे। हाणे जॾहिं हिनखे हिते रीअरेंज कयोसीं उन खां बाद में ही असांजो हाणे फॉर्मूलो ठही वियो कंहिंजो जेको आहे वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन खे मालूम करण जे लाइ। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हिते असां जेको आहे त हिन जो यूनिट कढणु चाहियूं त यूनिट कहिड़े नमूने सां कढंदासीं, उनजे लाइ जीअं त वॉल्यूम जीअं त असांखे ख़बर आहे त वॉल्यूम जो जेको यूनिट आहे उहो आहे मीटर क्यूब, ऐं हिते बि वॉल्यूम जो यूनिट मीटर क्यूब थींदो, ऐं टेम्परेचर जो जेको यूनिट आहे उहो आहे हिते जेको आहे केल्विन। ठीकु आहे। उन खां पोइ हिते ही मीटर क्यूब ऐं हिते ही मीटर क्यूब जेको आहे इहे पाण में कैंसल आउट थी वेंदा। बाक़ी हिते छा बचंदो, उहो बचंदो असां वटि 1/केल्विन। ठीकु आहे। या असां हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त केल्विन इनवर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इन मां मालूम थी वियो त असांजो जेको वॉल्यूम एक्सपेंशन जो यूनिट आहे उहो ऐं असांजो जेको लीनियर जेको आहे त एक्सपेंशन जो जेको यूनिट आहे उहो ॿई असांजा सेम आहिनि। ठीकु आहे। यानी उन में बि असां ही यूनिट कढियोसीं केल्विन इनवर्स, ऐं हिते बि असांजो जेको यूनिट निकितो आहे उहो निकितो आहे केल्विन इनवर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां उन खां बाद में
हाणे असां छा था कयूं, बेसिकली हिते ॾिसो त हिते असां चेंज इन वॉल्यूम जेको आहे मालूम कयोसीं, उन जे लाइ फार्मूलो असां ड्राइव कयोसीं। उन खां बाद में जेकॾहिं असांखे जेको आहे टोटल वॉल्यूम मालूम करणो हुजे त उन जे लाइ असां कहिड़े नमूने सां फार्मूलो ड्राइव कंदासीं। तो उन जे लाइ असां पहिरियों ही फार्मूलो खणूं था। उन खां पोइ जीअं त असां हिते पढ़ियोसीं त जेको आहे चेंज इन वॉल्यूम जेको आहे उहो बराबरि आहे कंहिंजे टोटल वॉल्यूम माइनस ओरिजिनल वॉल्यूम। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हिते जेको आहे असां छा कंदासीं, हिते चेंज इन वॉल्यूम जेको आहे उहो रखंदासीं। ठीकु आहे। हाणे चेंज इन वॉल्यूम जी जॻह ते असां छा रखंदासीं, हिते रखंदासीं जेको आहे टोटल वॉल्यूम माइनस ओरिजिनल वॉल्यूम। ठीकु आहे। तो हिन तरीक़े सां असां ही रखियोसीं। उन खां पोइ ही टर्म जेको आहे उहो सॼो असां साॻियो रखियोसीं। तो हिते जेको असांजो ओरिजिनल वॉल्यूम आहे उहो माइनस में आहे, इक्वल जी हिन साइड अची वेंदो त उहो प्लस जो थी वेंदो। त हिते असांजो जेको टर्म ठहियो उहो ठहियो V इज इक्वल टू वी नॉट प्लस बीटा वी नॉट चेंज इन टेम्परेचर। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त हिन राइट हैंड साइड जेको आहे असां वटि हिते बि वॉल्यूम आहे ऐं हिते बि वॉल्यूम आहे। तो हिते असां वॉल्यूम जेको आहे कॉमन कढूं था। तो टेकिंग वी नॉट कॉमन, उन खां बाद में असांजो जेको फाइनल वॉल्यूम जो जेको फार्मूलो ठहियो उहो ठहियो असां वटि V इज इक्वल टू वी नॉट वन प्लस बीटा चेंज इन टेम्परेचर। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो ही आहे असांजो जेको आहे फाइनल वॉल्यूम मालूम करण जे लाइ फार्मूलो जेको असां हिते ड्राइव कयोसीं। तो उन खां बाद में प्यारा ॿारो जीअं त असांखे ख़बर आहे त जेको वॉल्यूम आहे उहो बराबरि हूंदो आहे लेंथ विड्थ एंड हाइट जे। ठीकु आहे। त हिते जेकॾहिं असां एक्सपेंशन जी ॻाल्हि कंदासीं त यानी हिते जेका असां बीटा जेको असां टर्म खयो आहे हिते, ठीकु आहे, यानी कोफिशिएंट ऑफ वॉल्यूम एक्सपेंशन, इहो बेसिकली बराबरि आहे 3 टाइम्स ऑफ अल्फा। ठीकु आहे। हाणे जेको आहे त असांजे बुक में प्रीवियस जेको बुक हुयो उन में बेसिकली इन जो प्रूफ बि असांखे जेको आहे त ॾे पियो ऐं घुरे बि पियो त बीटा इज इक्वल टू 3 अल्फा इहो बेसिकली कीअं अचे थो। तो नए बुक में बेसिकली असां खां ही प्रूफ जेको आहे नथो घुरे। ठीकु आहे। तो बेसिकली हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे त जेका असांजी लीनियर एक्सपेंशन आहे उहा 3 टाइम्स ऑफ जेको आहे त वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन आहे। ठीकु आहे। यानी जेकॾहिं असां 3 टाइम जेको आहे वधाईंदासीं लीनियर एक्सपेंशन खे, तॾहिं जेको आहे असांजो जेको आहे वॉल्यूम जेका एक्सपेंशन आहे उहा 1 टाइम जेको आहे वधंदी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इहो हुयो असांजो जेको आहे त अॼु जो टॉपिक जेको हुयो वॉल्यूमेट्रिक एक्सपेंशन। तो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ टॉपिक बि जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।